सिंध जे ثقافتي ॾियारे जे मौक़े ते सभिनी सजननि खे मुबारकबाद। प्यार उकीर ऐं मोहबत जे इन ॾींहं जे मौक़े ते अचो त पंहिंजी ॿोली, कल्चर, ثقافت ऐं तालीम जे वाध वीज लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। पारां غلام عباس ڪلوي, जनरल सेक्रेटरी, सरवरी तंज़ीम, तालको जाम नवाज़ अली।